ओम शांति। हाणे असां बाबा खे याद कंदासीं। महात्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करे मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी द्वारा चवंदा मीठे मीठे बार बाबा चवंदा आत्मा परमात्मा। असां आत्मा आहियूं। कंहिंजा ॿार आहियूं? हिकु निराकार परमपिता परमात्मा। तो विश्व जी सर्व आत्माउनि जो आपस में छा संबंध थी वियो? भाव भाव। तव्हांजे घर में जेतिरा माण्हू रहंदा आहिनि न, भले देह संबंध सां कोई कंहिंजो पति आहे, पत्नी आहे, ॿार आहे, नूंहं आहे, ससु आहे, जो बि आहे, लेकिन चाची चाचो जो बि आहे, लेकिन असां सभिनि जे शरीर जे अंदर छा आहे? प्रकृति जे विच में आत्मा। त आत्मा आत्मा जे नाते असांजो संबंध भाउ भाउ जो। ऐं असां हिकु बाप परमात्मा जा ॿार आहियूं। तो देह वठी आहे, देह संबंधी तव्हांजो मामा चाचा काका भाउ भेण मापी अथव, लेकिन आत्मा आत्मा जो संबंध भाउ भाउ जो आहे। हिकु बाप परमात्मा और सां भाउ भाउ, बस ॿ ई आहिनि, बाप ऐं ॿार। वो भी भाउ भाई भेण जेका भेण भाउ स्त्री पुरुष जो चोलो त जॾहिं वठंदा आहियूं तॾहिं ठहींदो आहे न। न त आत्मा जे नाते सिर्फ़ु असां आत्मा जो भाउ ऐं परमात्मा जो पीउ। त असां हिकु देह में अचण खां पोइ आत्मा खे केॾा संबंध था थी न वञनि। जॾहिं आत्मा हिन देह मां निकिरी थी वञे त केॾा संबंध ख़तम थींदा आहिनि, दैहिक संबंध ख़तम थींदा आहिनि, लेकिन आत्मा आत्मा भाउ भाउ जो संबंध थोड़ी ख़तम थींदो। त अगरि असां कोई बि शरीर छॾे थो त असां त हुनजे देह जे कारण रोईंदा आहियूं, लेकिन आत्मा थोड़ी मरी आहे। त असांखे रोइणो या दुखी न थियणो खपे। असांखे हुन आत्मा भाउ जे लाइ सुठी मनोकामना करणी खपे, मन में शुभभावना शुभकामना करणी खपे, सुठो सोचणो खपे कि वो आत्मा भाउ हाणे जाॾे बि वञे, जाते बि शरीर रूपी सोलो वठे, हुनखे सुठो मिले। ऐं हुनखे असांखे अगरि कोई ग़लती थी वई त क्षमा मांगो, हुनखे माफ़ करो। हिन रीति आत्मा खे छुट्टी ॾियणी खपे। पोइ अगरि हुन आत्मा जो असां सां ॿियो बि हिसाब किताब हूंदो त उहा आत्मा वापसि पंहिंजे ई घर में की न की नाम रूप सां वरी शरीर वठी करे ईंदी। त हिन रीति परमात्मा चए थो सदा पंहिंजो इहो संबंध यादि रखणो खपे कि असां आत्मा आहियूं, भाउ भाउ आहियूं। देह जा संबंध त हिन दुनिया में आहिनि, लेकिन मथे जाते असां परम धाम में रहंदा आहियूं, आत्मा ऐं परमात्मा आहियूं, हुते सिर्फ़ु ॿ ई हूंदा आहिनि, बाप ऐं ॿार, ॿियो कोई संबंध हूंदो ई न आहे। बाबा चए थो मथे जॾहिं तव्हां आत्मा ई रहंदे हुयो त ॾाढो शुद्ध पावन हुयो, सभी पवित्र ऐं शांत आत्मा। मथे सिर्फ़ु हिकु आत्मा जो शांत रहेंगे और वे शुद्ध रहेंगे, बाकी बिना शरीर जे आत्मा न सुख भोगे सकती है, न दुख, न कुछ भी अनुभव न कर सकते हैं। मथे सिर्फ आत्मा शांत स्वरूप होंगी और शुद्ध होंगी, पवित्र होंगी। आत्मा एक चमकदो सितारो जीअं होंगी मथे परम धाम में। परमात्मा भी चमकदो आहे, लेकिन परमात्मा जी रोशनी जास्ती हूंदी आहे, ॿियो देव आत्माउनि जी रोशनी। पोइ हुन खां पोइ जीअं जीअं अलॻि अलॻि धर्म स्थापक धर्म ईंदा त मथे भी आत्माउनि में रोशनी घटि ज्यादा थी सकती है। जंहिंमें रोशनी जास्ती हूंदी आहे उहो परमात्मा सां गॾु हुन पासे में रहंदा आहिनि, पोइ परे परे रहंदा आहिनि बाक़ी। त जब तव्हांखे मथे पंहिंजे घर परम धाम में परमात्मा जे पासे में रहणो अथव त हाणे तव्हां परमात्मा खे निराकार रूप में यादि करे खुद खे पावन ठाहियो, शुद्ध ठाहियो।
हाणे परमात्मा जी मत ते हली करे उनखे पंहिंजी पीउ जे संबंध में यादि कंदा। अब चए थो जीअं असांजो हिक ॿिए सां आत्मा आत्मा भाव जो कनेक्शन हूंदो न त असांजो ममत्व मिटी वेंदो। माण्हुनि जो ममत्व आहे न, कंहिंसां मोह रखी वेठो आहे माण्हू शरीर सां, खुद जे शरीर सां मोह आहे, ॿियनि जे शरीरनि में मोह आहे, चीजुनि में मोह आहे, जबकि पतो आहे ये शरीर भी विनाशी आहे तो चीजूं भी विनाशियूं आहिनि। अॼु न त कल चीजूं भी टुटी सघंदियूं आहिनि, शरीर भी ख़तम थी सघंदो। त परमात्मा असांखे पुछे थो, जीअं असां ॿार खे सम्झाईंदा आहियूं न, भई अगरि ॿार जी कोई चीज टुटी पए त ॿार रोईंदो, त मां वॾा खे सम्झाईंदा कि कोई ॻाल्हि कोन्हे, टुटी हो त ॿी मिली वेंदी, ये तो चीज आहे, टुटदी भी सही, खेते खेते टुटी भी पवंदी आहे। कोई परमात्मा भी असांखे सम्झाए थो। ॾिसो माण्हू चईंदा आहिनि कि नंढे ॿार में कॾहिं कंहिं चीज जो मोह हूंदो न, मुंहिंजी मुंहिंजी कंदो आहे, त वॾा चईंदा आहिनि ॾिस जीअं मुंहिंजी मुंहिंजी थो करे, असांखे नथो ॾे, ईअं थो करे, हिते नंढे में भी मोह आहे चीजुनि में। तव्हां पंहिंजी चीज ॾींदा कंहिंखे? तव्हांजो पैसा, धन संपत्ति, जो भी घर आदि जो वॾी चीजूं तव्हां खुद जी करे वेठा आहियो, त तव्हांखे कोई खणे त तव्हांखे न लॻे मुंहिंजी आहे मुंहिंजी आहे, त नंढनि खे छो था चिढ़ायो? त असांखे सम्झणो खपे कि जॾहिं माण्हू नंढनि खे चिढ़ाईंदो आहे न, उहो चिढ़ंदो आहे त माण्हुनि खे मज़ो ईंदो आहे। परंतु तव्हांजा कोई पैसा, सोन आदि खणे, तव्हांजी गाॾी या घर आदि पंहिंजो करे वे, त तव्हां त टेंशन में अची वेंदव। कंहिं माण्हू खे त हार्ट अटैक भी अची वेंदा, अलाए छा छा थी वेंदो। त असां नंढनि खे छो था चिढ़ायूं? आत्मा त विकारी दुनिया में त इहा मोह विकारनि जी दुनिया आहे, त सभिनि में मोह हूंदो ई आहे। त इहे ॻाल्हियूं सम्झी करे असां कंहिंखे भी चिढ़ायूं न, कंहिंखे भी परेशान न करणो खपे। चाहे आत्मा नंढे शरीर में आहे चाहे वॾे शरीर में आहे। माण्हू ॿुढनि खे भी चिढ़ाईंदा आहिनि, चईंदा आहिनि ॾिस ॿुढा थी विया त बि मोह न निकितो। आत्मा जी इहो नेचर थी वियो आहे न, त हिते नंढनि ऐं ॿुढनि खे न, सभिनि खे मोह कढो। कीअं निकिरंदो? जॾहिं असां खुद खे आत्मा सम्झंदासीं ऐं ये यादि रखंदासीं सदा कि मां किथां जी रहण वारी आत्मा, मुंहिंजो असली घर मथे आहे। हिन समय मां हिन सृष्टि ते खेल थी खेॾां। खेल खेॾण में त खेल खेॾे खेॾे त चीजूं टुटंदियूं भी आहिनि, ख़राब भी थींदियूं आहिनि। भई शरीर भी हिकु खिलौनो आहे न, हिकु मशीन आहे, हिकु घर आहे, जंहिं हिन शरीर रूपी घर में वेही करे असां खेॾूं था। कि शरीर कंहिं खिलौने में कोई बैटरी सां हलंदो आहे, कोई लाइट सां हलंदो आहे, त ये असांजो शरीर रूपी खिलौनो भी कंहिंसां थो हले? मां आत्मा सां। मां आत्मा हिन शरीर रूपी खिलौने में बैटरी आहियां। अगरि मुंहिंजो खिलौनो ख़राब थी वियो, टुटी पियो, त मां ॿियो शरीर वठी हिन में रोइण जी ॻाल्हि छा आहे, हिन में डिॼण जी छा ॻाल्हि आहे? त इहे ॻाल्हियूं छो थो ॿुधाए बाबा? त बाबा चए थो कि हाणे हिन देह ऐं दैहिक दुनिया मां मोह कढो। त छो थो चए? हाणे सभिनि खे बाबा पंहिंजे घर वठी वञण लाइ असां ॾाढे समय खां भॻवान खे सत्ता करूं न, अच हिक ॿिनि खे न वठी वेंदो, इहो न सिर्फ़ु ॿुढनि खे वठी वेंदो। परमात्मा त शरीर खे न ॾिसंदो आहे, परमात्मा त आत्माउनि खे ॾिसंदो आहे। परमात्मा ॾिसंदो आहे कि तव्हां सभी आत्माउनि में शक्ति ज्ञान गुण त आहे न, त उन हिसाब सां त सभी ॿुढा आहे। हाणे चईंदा आहिनि त नंढा आहिनि, हाणे खां एॾो आलस, एॾो हिननि खां कमु नथो पुॼे, हिन खां त ॿुढा चवनि। परंतु आत्मा त सभिनि जी ॿुढी थी वई आहे न। मतलब आत्मा कॾहिं ॿार वॾो न थींदी आहे, आत्मा जी साइज ओतिरी आहे, लेकिन आत्मा में सम्झ न आहे, गुण न आहे, शक्ति न आहे, हिन रीति आत्मा ॿुढी थी आहे। बाक़ी आत्मा त सदैव ओड़ी हूंदी आहे, लेकिन हुनमें शक्ति ज्ञान गुण ख़तम थी वेंदा आहिनि। आत्मा जे मथां विकारनि जो बोझो चढ़ी वेंदो आहे, काराइपन चढ़ी वेंदो आहे, हिन हिसाब सां आत्मा ॿुढी थी वई आहे। त परमात्मा सिर्फ़ शरीरनि खे ॾिसी थोरी वठी वेंदो आहे,
माण्हू चईंदा न त जवान हुयो, ॿार हुयो, ईअं शरीर छॾे करे हली वियो। आत्मा जो हिसाब किताब सुठो थी वियो न। केॾे ज्ञान जी ॻाल्हियूं बाबा एतिरी सहज रीति थो ॿुधाए, माण्हू त केॾो टेंशन में अची वेंदो आहे। न त जवान हुयो, ईअं हूअं, और परमात्मा जो केॾो सहज रीति ॿुधाए थो। हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब आहे। कंहिं बि आत्मा खे कॾहिं बि वञिणो थो पए न, उहो कंहिं आत्मा खे ॿी जगह हिसाब किताब किस्तो करणु वञिणो आहे, हिते पूरो थी वियो त आत्मा थोरी ॾिसजे इहो शरीर जवान आहे, ॿुढो आहे, ॿार जो आहे, उहो त फटाफट निकिरी करे इहो शरीर वठी बि वठिजे। त कई बार बीमारी जे कारण शरीर छॾनि था, अचानक एक्सीडेंट, त उहो पोइ आत्मा समय खां पहिरियों शरीर, छो जे कलयुग आहे न, कलयुग में समय खां पहिरियों बि आत्मा शरीर छॾे सघे। त बाबा असांखे इहे सभु ॻाल्हियूं छो थो ॿुधाए? छो बाबा चए थो हिन ॻाल्हियुनि खे अगरि असां मन में वीचार कंदासीं न, तव्हां वीचार करे ॾिसो त तव्हांजी सभु प्रकार जो भय, टेंशन, जेके शरीरनि में और चीजनि में मोह रखी वेठा आहिनि, सभु खत्म थी वेंदो। परमात्मा जो ज्ञान आहे ई मोह कढण लाइ। तो गीता में भी लास्ट अक्षर आहे न, नष्टो मोह सिद्धिर्लभ्य। तो परमात्मा भी असांखे न दुनिया मां, पंहिंजे हिन शरीर मां मोह कढण लाइ चए थो, ख़ुदि खे आत्मा सम्झो, हिन जे बारे में वीचार करो। विचार मंथन कंदासीं न, सिर्फ़ु ॿुधो ॿुधो, पढ़ो पढ़ो न, तो पंहिंजो बि मन बुद्धि हलायो। माण्हू टीवी खोले रहंदा, फलाणो सत्संग ॾाढो सुठो थो ॿुधाए, अर्थ ॾाढो सुठो थो ॿुधाए। तव्हां ख़ुदि जेको बि कुझु पढ़ो था, ॿुधो था, हुनमें तव्हां केतिरो वीचार था करो। जिससे असांजी आत्मा मां, आत्मा मन बुद्धि द्वारा वीचार न कंदमि न, जेकी बुद्धि में ॻाल्हियूं असां ॿुधूं था वो बुद्धि में भरिजी थी वञे। हिन ॻाल्हियुनि जे लाइ सुबुह सुबुह या जॾहिं बि समय मिले न, एकांत में मन में वीचार कंदा करो, परमात्मा खे यादि करो, तो तव्हांखे हुनजो अर्थ सम्झ में। सिर्फ़ु ॿुधो त तव्हां ॾाढो आहे, अॼुकल्ह टीवी में ॾाढा सत्संग कीर्तन ज्ञान ॻाल्हियूं, माण्हू ॿुधे त ॾाढो थो लेकिन सम्झे नथो, कर्म नथो परिवर्तन करे। त बाबा चए थो सिर्फ़ु ॿुधो ॿुधो न, तव्हां पढ़ियो त ॾाढो आहे, ग्रंथ शास्त्र, गीतायूं, रामायणियूं, भगवतियूं, माण्हू ॾाढो पढ़ी वियो आहे, ॿुधियो बि आहे, लेकिन हुनखे हुनजो अर्थ सम्झी करे जीवन में परिवर्तन न लायो। त हाणे परमात्मा असांखे छा चइण आयो आहे, असांखे छो थो शक्ति ॾे त हाणे जीवन में परिवर्तन करो। हाणे पंहिंजे जीवन में जेका बि तव्हां कर्म, बोल, संबंध, व्यवहार, पुराणी रीति बोलचाल, सोचण, कर्म, उहो न करो। कुझु परिवर्तन तो थियणो खपे न। माण्हू ॿार खे बि चईंदा आहिनि न, तोखे मां रोज़ रोज़ सम्झायां थी लेकिन तूं सुधरे ई नथो, रोज़ रोज़ उहो ई अथसि, त हुनखे चीज न खा न खा, रोज़ रोज़ उहो ई तो खाए। मां बाप ई चईंदा मुंहिंजो त मथो ई ख़राब थी वियो, मथो ई सूर थो करे। ये परमात्मा भी चए थो, परमात्मा के मथे में सूर त न थींदो, वो तो अशरीरी है, परंतु परमात्मा भी चए थो न भई मां रोज रोज अगर तव्हां सोचियो था हिन ग्रंथ शास्त्रनि में जो लिखल आहे उहे भॻवान ई लिखियो अथई, त तव्हां कम से कम इन्हनि खे पढ़ी करे अर्थ सम्झी जीवन त परिवर्तन करो। हिन करे त भॻवान हेठि न ईंदो, तव्हांजा त 2-3 ॿार अथव, परमात्मा जा त पूरी विश्व जा ॿार आहिनि। त उहो चई भॻवान हेठि छो नथो अचे, छोकी भॻवान हेठि अचे ऐं ॿार न ॿुधनि, रोज़ रोज़ सेम सेम ग़लती करे त हेॾा सारा ॿारनि सां भॻवान बि चईंदो न हाणे मां छा करे, त ॿुधनि ई नथा। ऐं परमात्मा खे त क्रोध बि न करणो, मारणो बि न आहे, त इन करे परमात्मा मथे वेठो हूंदो आहे, हेठि अची करे ज्ञान ॾींदो आहे, चईंदो आहे की हाणे तव्हां ख़ुदि जो ई महिनत करो। भई अगरि ये ज्ञान तव्हांखे सम्झ में अचे थो, जीवन में धारण करण लाइ मां शक्ति ॾियां थो, करो करो, तव्हांजी मर्ज़ी, न करो त तव्हांजी मर्ज़ी। परमात्मा के असां शुद्ध मोह भी आहे लेकिन वो निर्मोही भी है। भगवान असांखे भी ईअं थो चए कि भले तव्हांजी 2-3 ॿार अथव, शिक्षा ॾियो,
सावधानी ॾियो, जेसिताईं उहो नथो करे सघे तव्हां करो, करे करे ॾेखारियो उन्हनि खे। पर एॾा वॾा ॿार थींदे उहे बि न माउ पीउ उन्हनि जे पुठियां ई पइलूं आहिनि, पंहिंजो जीवन ई ख़राब करे छॾियो। त परमात्मा चए थो शिक्षा ॾियो, सावधानी ॾियो, नथो करे त तव्हां करे ॾियो। अगरि तव्हां करे था सघो त अंत ताईं जेसिताईं करो था करो, लेकिन दुखी थी करे न, परेशान थी करे न, ख़ुशी ख़ुशी सां करो अगरि करणो ई त। ऐं नथा करे सघो त टेंशन ऐं दुखी परेशान न, शिक्षा ॾियो, ॿियो हुनजो जीवन उहो ॼाणे न। त ईअं बाबा चए थो निर्मोही थींदा वञो, सभिनि मां मोह कढो ऐं सभिनि खे जेतिरो थी सघे न सभिनि जे लाइ सुठो सोचंदव न त उहो जास्ती सुठो थींदो। माण्हू मुख सां शिक्षा ज्यादा थो ॾे, सुबुह खां ई लेक्चर शुरू थी वेंदो आहे माउ पीउ जो, वॾनि जो। पोइ ॿार बि चईंदा आहिनि सुबुह खां ई चईंदी रहंदी आहे, जीअं त हुननि जे लाइ डेली हिकु गानो थो हले या न्यूज़ थी हले रोज़ जी। त बाबा चए थो जेका सुठो त तव्हां हुननि खे शुभकामना ॾियो, हुननि खे मौक़ो ॾियो कि उहो पाण ई करनि, आशीर्वाद ॾियो, सुठो सोचो, तव्हां बि ख़ुशि रहो, उन्हनि खे बि पंहिंजी सुठी सोच सां तव्हां सुधारे सघंदा आहियो। त बाबा चए थो कि हाणे शिक्षायूं मुख सां घटि, शुभकामना ज्यादा रखो। जेतिरो तव्हां ॿियनि जे मथां इलाही सुठो सोचे सघंदा आहियो न ओतिरो सुठो सोचो। जेतिरो थी सघे न शांत रहणो खपे, शांत मन, शांत मुख सां, वाणी बि जेतिरी घटि ओतिरी सुठी। जेतिरो असां घटि ॿोलनि में माण्हुनि खे शिक्षा ॾींदासीं न, सुठी सोच सां, हिकु त सोच सुठी रखो, ॿियो ॻाल्हायो घटि, थोरे शब्दनि में पंहिंजो, भले तव्हांखे रोज़ हिकु ॻाल्हि चइणी थी पए न, हिकु शब्द में इशारो ॾेई छॾो अगरि तव्हांखे चइणो ई अथव, न त सुठो सोचो भई थी वेंदो, सुठो थी वेंदो। इन रीति असांखे शांत बि रहणो आहे, मिठो बि रहणो। हाणे समय इहे आहे, भाव थिए थो कि जीअं परमात्मा ॿारनि जी पालना करे थो न भॻवान जी, कोई बि दुख परेशानी थींदी आहे त माण्हू चईंदा आहिनि भॻवान मूंसां कई, त बि भॻवान खे था यादि कनि, त कुझु त आहे न हुनमें, लेकिन उहो असांजो माता पिता आहे। त असांखे बि जेतिरो थी सघे सभिनि सां प्यार सां हलणो आहे, जीवन में ख़ुदि बि शांत रहो, ॿियनि खे बि शांती ॾियो। कोई बि ॻाल्हि में ज्यादा उल्टो सुल्टो न सोचो। कॾहिं कोई ॻाल्हि थींदी न त माण्हू जे मन में पहिरियों वीचार उल्टा सुल्टा हलंदा, हाणे उल्टा सुल्टा न, सदा सुठा वीचार रखो, सुठे वीचार सां सुठो थींदो आहे, इहो त माण्हुनि खे बि अनुभव आहे। त सुठी सोच ॾाढो सुठो कमु, असांजी सोच सुठी हूंदी न त ॾाढा कम सहज थी वेंदा। बाबा चए थो जेतिरो थी सघे न सभु कुझु मुंहिंजे मथां अर्पण करे, भॻवान खे असांखे, भॻवान असांखे नथो ॾे मुंहिंजा तव्हांजो धन संपत्ति मूंखे ॾियो, परंतु पंहिंजी देह जो संबंध पदार्थ वस्तु जी कोई बि ॻाल्हि आहे न, पहिरियों परमात्मा खे यादि करे हुनखे ॿुधाए करे पोइ कर्म करो। देह में कुझु बीमारी थी थी त पहिरियों परमात्मा खे ॿुधायो, घर में कुझु ॻाल्हि थी थी त मन ई मन में परमात्मा खे ॿुधायो। हिन स्नान आदि कराइण जी दरकार न आहे, माण्हू सोचंदो आहे भॻवान खे यादि करण लाइ स्नान करो, सुठा कपिड़ा पायो, सुठी जॻह ते वियो, त तोखे आत्मा सम्झो परमात्मा खे ॿुधाए छॾियो। बसि परमात्मा वटि मन जी आवाज़ पहुचंदी आहे, हिनमें शरीर जो त कोई कमी न आहे न, मन त असांजी आत्मा में हूंदो आहे न। त असांजे मन में जेका बि ॻाल्हियूं आहिनि न उहे सभु असां मन ई मन में हुनखे ॿुधाए छॾियो। न त माण्हू ही सभु इन में बि त टाइम वेंदो आहे न, स्नान करो, साफ़ कपिड़ा पायो, साफ़ जॻह ते पायो, उहे ॻाल्हि मन में उथल पुथल थी खाए, कॾहिं सुबुह थींदी, कॾहिं भॻवान वटि टिकाणे मंदिर वेंदासीं, कॾहिं हुनजे अॻियां प्रार्थना कंदासीं, तेसि ताईं छा करो, तेसि ताईं त मन में वीचारनि जो पूरो थींदे थींदे उलझन थी वेंदी आहे, जाल ठही वेंदो आहे। तुरंत हुन समय परमात्मा खे ॿुधाइण,
तो हिन रीति पंहिंजो मन बुद्धि सहित पंहिंजो शरीर सहित सब कुछ मुंहिंजे मथां अर्पण करो। भई सोचो अगर तव्हां वटि कंहिंजी चीज आहे ऐं उन चीज में कुछ गड़बड़ी थी तो तव्हां छा सोचो कि भई हुन मूंखे हुन सां संभालना आहे, नहीं ये ॻाल्हि ईअं थी वई त पहिरियों त मूंखे हुनखे ॿुधाइणो पवंदो न। त बाबू चईंदो पहिरियों त तव्हां मूंखे उन ई माण्हू खे ॿुधाईंदो न जंहिंजी चीज। त असां चऊं त था सभु कुझु सुलझो थी, लेकिन अगर तव्हांजे शरीर में कुछ गड़बड़ थिए थी त पहिरियों तव्हां हुनजे शरीर खे हुनजे बारे में ॿुधायो था हुनखे। तव्हां चओ त ये सभु कुछ भॻवान ई ॾिनो अथई, तव्हांजे घर में कुछ थिए, ॿारनि खे कुछ थिए, धन संपत्ति में ऊच नीच थी वञे, हुनखे ॿुधायो था पहिरियों। पोइ त ॿुधाईंदा आहिनि, ॻाल्हि जॾहिं वॾी थी वेंदी आहे न पोइ अरदासियूं अलाए छा छा कंदा आहिनि माण्हू, पहिरियों ई ॿुधायो न। ये अभ्यास विझणो आहे, इहो अभ्यास विझण सां ॾिसो असांजे पहिरें ई मन में परमात्मा खे ॿुधाए छॾींदासीं न, हुन परमात्मा असांखे तुरंत शक्ति ॾींदो आहे जंहिंसां असां सहज हुन ॻाल्हि खे पार करे सघूं। छो जो ॻाल्हियूं त ईंदियूं, छो ईंदियूं? छो जो असांजो हिसाब किताब आहे। अॼु हिन दुनिया में हिन शरीर में जंहिं बि घर में आयो, जंहिंसां गॾिजी आयो, छो आयो? तव्हां हिन ई घर में हिन ई माण्हुनि सां गॾु छो आयो? दुनिया में एॾा माण्हू एॾा घर आहिनि, उन्हनि सां गॾु छो न आयो? छो जो इन ई आत्माउनि सां हिसाब किताब आहे न। सत्य त्रेता में असांजो जनम मरण हिसाब किताब जे हिसाब सां न थींदो आहे, लेकिन द्वापर कलयुग में आत्मा जाते जन्म वठे थी न, उहा उते पंहिंजो कर्ज़ चुकाइण ईंदी आहे। पंहिंजो जेको बि हुन तव्हांखे कुझु कयईं पिछले जन्म में या तव्हां कुझु कयो, पंहिंजे पिछले जन्मनि जो हिसाब किताब सुठो करण ई आत्मा तव्हांजे घर में ईंदी अथव। चाहे वो ॿार जे रूप में अचे, चाहे नुंहं जे रूप में अचे, कंहिंजे बि रूप में अचे, त उहो आत्मा आई इन करे आहे छो जो हुनजो तव्हां सां लेणो ॾियणो आहे, उहो करे करे त वेंदी ई थींदी। हिन करे सदा इहो यादि रखो, छो जो हिन समय असांजो सुठो या बुरो हिसाब किताब आहे त असांखे दुख न ॾींदो। भई आए दिन ॿार माउ पीउ खे कुझु चवनि था या माउ पीउ ॿारनि सां कुझु बुरो करनि था, जो बि थिए थो न, सभु हुन आत्माउनि जो हिसाब किताब आहे जो उहो हिकु घर में रही करे सुठो थी करनि, बसि खेल ख़तमु न। एतिरी सोच असांजी बुद्धि में वेई हुई न, असांखे कॾहिं इहो बुरो न लॻो कि फलाणे मूंखे ईअं चयईं, फलाणे ईअं कई, मां घर जी वॾी आहियां, मूंखे ईअं चयनि उहो कयनि। ये सभु ॻाल्हियूं मन में जेकी अथनि सभु ख़तम थी वेंदियूं। सिर्फ़ु इहा ॻाल्हि सम्झी वठो कि मां हिन घर में छो आहियां, छो जो मां आत्मा जो हिननि सां हिसाब किताब आहे। मां खे मां आत्मा छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते जी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। ब्रह्मण जीवन में काम मां शत्रु सां गॾु गॾु हुनजे सर्व साथियुनि खे बि विदाई ॾियण वारा संपूर्ण पवित्र और चेतो ॾिसो ये जेको जीवन शुद्धि सां परमात्मा खे पहचानो, परमात्मा असांखे इहो ज्ञान ब्रह्मा द्वारा ॾिनो अथई त असांजो आहे ब्रह्मण जीवन। त हिन ब्रह्मण जीवन में बाबा चेतो जीअं दुनिया में बि चईंदा आहिनि, बाबा बि चईंदो आहे कि काम मां शत्रु, त उहो ई बाबा चेतो जेका काम सां गॾु क्रोध लोभ मोह अहंकार आहे न, इहे बि हिन जा नंढा ॿार आहिनि, त इन्हनि खे बि विदाई ॾियो। ये त वॾा काम क्रोध लोभ त वॾा आहिनि, लेकिन इन्हनि जा इन 5 वॾे वॾे विकारनि जा नंढा नंढा ॿार बि, जीअं काम विकार जो नंढो ॿार भई सुठो लॻंदो, क्रोध जो नंढो ॿार रोब कंदो, ईअं इन्हनि जे नंढे नंढे ॿारनि खे बि विदाई ॾियो। कई ॿार सोचदा आहिनि क्रोध त न आहे मूं में, लेकिन मां ॿारनि खे थोरो
कंट्रोल करण लाइ रोब कंदी आहिनि, कॾहिं कॾहिं उन्हनि खे थोरे अख ॾेखारींदी, त इहे बि उनजा नंढा ॿार आहिनि। त असांखे सभु प्रकार जे विकारनि सां मुक्त थियणो आहे, बुराइनि सां मुक्त थियणो आहे। असांखे जेतिरो बाबा चए थो कि जीवन में जेतिरो थी सघे न आत्मिक प्रेम सां, शांति सां पंहिंजी गृहस्थी हलायो, पंहिंजो जीवन हलायो। बाक़ी विकार बुराइनि जे वश थी करे कोई बि कर्म असांखे न करणो। इहो व्रत वठो। अॼु बाबा चए थो हाणे व्रत रखो कि मां कॾहिं बि वॾे वॾे विकार, काम, क्रोध, लोभ, अहंकार या हुनजे नंढे ॿारनि जे वश थी करे कोई बि कमु न कयां। लोग न संगम युग जी मौजनि जो अनुभव करणो आहे त माया जी अधीनता सां स्वतंत्र थी वञो। हिन समय परमात्मा हिन सृष्टि ते आयो, हिन समय अगरि असांखे हिन जीवन में सदा सुख शांति सां रहणो आहे, परमात्मा जो असांखे वक़्तु ॾियणो, पूरो वठणो आहे, त कॾहिं बि आहे न विकारनि जे अॻियां झुको न, विकारनि जे अॻियां अधीन न थी। माण्हू हारजी, विकारनि जे अॻियां बि हारजी वेंदो न, छा करां, मूंखे क्रोध ईंदो आहे, छा करां, मुंहिंजो हिन में मोह आहे, जे त इहे विकार उन्हनि खे पकड़े वेठा। व्यासुदिन सां ख़ुदि खे माण्हू चई तव्हां ख़ुदि खे छुड़ाए सघंदा आहिनि, चईंदा ॾिसां मूंखे केरु थो रोके, मां त कंदमि, बाक़ी हिन विकारनि खे नथा छॾे सघनि। त बाबा चए थो हिन प्रकार जी अधीनता सां बि मुक्त थियो। न, मूंखे अॼु खां क्रोध न ईंदो, मां अॼु खां लोभ न कंदमि, अॼु खां हिन विकार बुराइनि जे वश थी करे कोई कर्म न कंदमि, मुंहिंजी मन बुद्धि में विकार अची न सघंदा आहिनि। एतिरो पंहिंजे अंदरि शक्ति अचणी खपे परमात्मा की। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।